5 अगस्त कश्मीर जी इस्तहसाली दिहाड़े जे मौक़े ते ज़िले इंतज़ामिया सखर पारां कश्मीरियुनि ते भारती ज़ुल्म बरबरीयत ऐं जबर ख़िलाफ़ जिनाह म्यूनिसिपल स्टेडियम खां डिप्टी कमिश्नर सखर डॉक्टर M.B. राजाधारे जो अॻवाणीअ में कश्मीर यकजहती रैली कढी वई। रैली में रेवेन्यू, म्यूनिसिपल, पुलिस, रेंजर्स ऐं सिविल सोसाइटी, शहरियुनि, वकीलनि, वापारियुनि, तालीम, सिहत, एक्साइज़ ऐं ज़िंदगी जे ॿियनि शोबनि जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। रैली में शामिल कारकुननि जे हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर हुआ। कश्मीर बनेगा पाकिस्तान, कश्मीर जी ख़ुदमुख्तियारी बहाल थियणु घुरिजे, पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा हंया विया। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर सखर ऐं ॿियनि चयो त भारत जो कश्मीरियुनि ते ज़ुल्म ऐं वालारियल कश्मीर जी क़ानूनी हैसियत खे ख़तमु करणु आलमी इंसानी हक़नि जी खुलियल ख़िलाफ़ वर्ज़ी आहे, जंहिं जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी। कश्मीरियुनि ते थींदड़ ज़ुल्मनि जो आलमी इदारनि खे नोटिस वठंदे खेनि हक़ खे ख़ुदि इरादियत ॾियारण लाइ किरदारु अदा करे, जॾहिं त पाकिस्तानी क़ौम वालारियल कश्मीर जी क़ानूनी हैसियत ख़तमु करणु ख़िलाफ़ सिफ़ारिती ऐं इख़्लाक़ी हिमायत जारी रखंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।